आउं पूरी सिंध में रहंदड़ अहल बैत जी इज़त ऐं एहतराम कंदो आहियां ऐं इमाम हुसैन जी सबील हलाईंदड़ मासूम अगवा सो बि सैयदनि वटि सो बि संग्रहार जे कोट में क़ैद इंतिहाई ॾुखु थींदो आहे। इमाम हुसैन पंहिंजी जान जो नज़रानो पेश करे छॾियो, जाबिर जे आॾो न झुकियो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी चादर मुबारक ग़ैर मज़हब नियाणियुनि जे मथे ते विधी। छा सैयदनि उहो सभु कुझु विसारे वेठा आहिनि, या सैयदनि जो अहसासु मरी वियो आहे, या इहे सैयदनि आहिनि? सो ख़ुदारा मासूम प्रिया कुमारी हिकु मासूम नियाणी आहे ऐं उन जी वालदा उब ॾारींदड़ दाऊं ऐं दर्द भरियूं दाऊं कंदी आहे। किथे अलाह नाराज़ न थी पए ऐं हिन धरती खे फाड़े ऐं सिंधी क़ौम खे